अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। कराची पुलिस की कार्रवाई 3 खां मथे एहतिजाज कंदड़नि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस कराची प्रेस क्लब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे छॾिया आहिनि। आपका पेटालिफ गस्टा लोअर स्टाफ ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि तरफ़ां अॼु एहतिजाज जो ऐलान कयो वियो हो। पुलिस गुज़िरियल राति प्रेस क्लब ॿाहिरां लॻल एहतिजाजी कैंप पटे छॾिया हुआ। अहम ख़बर सां शेयर करियां। कराची पुलिस जी कार्रवाई 3 खां मथे एहतिजाज कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस कराची प्रेस क्लब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे छॾिया आहिनि। आपका पेटालिफ गस्टा लोअर स्टाफ ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि तरफ़ां अॼु एहतिजाज जो ऐलान कयो वियो हो। पुलिस गुज़िरियल राति प्रेस क्लब ॿाहिरां लॻल एहतिजाजी कैंप पटे छॾिया हुआ। एक बार ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची पुलिस की कार्रवाई 3 खां मथे एहतिजाज कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस कराची प्रेस क्लब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता बि सील करे छॾिया। एपका पेटालिफ गस्टा लोअर स्टाफ ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि तरफ़ां अॼु एहतिजाज जो ऐलान कयो वियो हो। पुलिस गुज़िरियल राति प्रेस क्लब ॿाहिरां लॻल एहतिजाजी कैंप पटे छॾिया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जी रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची प्रेस क्लब सामूं आपका पेटालिफ गस्टा ऐं लोअर स्टाफ रिटायर्ड मुलाज़िमनि तरफ़ां अॼु पंहिंजे मुतालबनि मुंता लाइ एहतिजाज जो ऐलान कयो वियो हो। अॼु सुबुह खां वठी कराची प्रेस क्लब जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते वॾी नफ़री तैनात करे ऐं रस्ता बंदि कया विया हुआ। पुलिस कराची प्रेस क्लब ईंदड़ वेंदड़ रस्ता जेके आहिनि उहे सील कया हुआ। 3 खां मथे एहतिजाज कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। डिसपेरिटी अलाउंस रिटायरमेंट वक़्तु ग्रुप इंश्योरेंस जो ॾियण जो मुतालबो कयो वियो। मुलाज़िमनि पारां हुकूमत खां पगारनि में 50% इज़ाफ़ो करण जो पिणु मुतालबो हुयो। इहे जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि तरफ़ां ॿिए तरफ़ राति देरि सां प्रेस क्लब ॿाहिरां मुख़्तलिफ़ एहतिजाज कंदड़नि जा कैंप जेके आहिनि उहे पटिया विया आहिनि। NTS उम्मीदवारनि जा जेके मास्टरी लाइ NTS पास उम्मीदवार उन्हनि जो बि कैंप हुयो, उहो बि पटियो वियो। IBA टेस्ट 2021 में जेके मास्टरी लाइ PST ऐं JST लाइ जेके उम्मीदवार हुया, जेके रहिजी वियल उन्हनि जो पिणु कराची प्रेस क्लब साम्हूं उहो कैंप लॻल हुयो, त उहो पिणु पुलिस जेको आहे उहो पटराए छॾियो ऐं उते ॿियो कैंप बि हुयो हिकिड़ो मौजूदु हुन। मतिलबु इहे जेके कैंप हुया उहे पिणु पुलिस इहे पटराए छॾिया। हिन वक़्तु जेको आहे कराची प्रेस क्लब मां इहे गिरफ़्तारियूं पिणु कयूं वियूं आहिनि। मुलाज़िमनि जूं कैंप ते वेठल 3 खां वधीक माण्हुनि खे पुलिस हिरासत में वरितो ऐं 3 कैंपूं जेके आहिनि उहे राति जे पेट में पुलिस ड्राए छॾियूं आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण जे लाइ।